मेहर खां शाहिद मैसर जी रिपोर्ट मुताबिक मेहर जे अयाज़ कॉलोनी जे रहवासी 13 वरनि जो नीगर यूसुफ पुट हाफ़िज़ मुमताज़ नूनारी गुज़िरियल ॾींहं खां गुम ॻोल्हा बावजूद बि नीगर जो ॾस पतो न पइजी सघियो। वारस सख़्तु परेशान अमड़ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा। नीगर जे वारसनि इम्तियाज़ अली नूनारी ॿुधायो त नीगर यूसुफ गुज़िरियल ॾींहुं सुबुह जो लेट मशीन गैरेज ते मज़दूरी लाइ घरां निकिरी वियो, जेको राति वापसि न मोटियो आहे। ॻोल्हा करण ते मिट माइट रिश्तेदारनि खां पुछा करण बावजूद बि उन जो ॾस पतो पइजी न सघियो आहे। असीं इंतहाई परेशान बणियल आहियूं। हुन चयो त नीगर बाईपास वटि दिलदार ऐं सोबदार भुट्टो जी लेट मशीन गैरेज ते मज़दूरी कंदड़ आहिनि, जने पिणु ॿुधायो त नीगर असां वटां मज़दूरी लाइ न पहुतो आहे ऐं ख़बर नाहे त नीगर काॾे गुम थी वियो आहे। हुन चयो त असीं मेहर ए सेक्शन पुलिस ऐं वस वारनि खां मुतालबो कयूं था त नीगर जी ॻोल्हा लाइ मदद कई वञे। किथे ईअं न थिए त असांजे ई पाड़े जे अगवा थियल ॿारड़ी उजाला परवीन सोलंकी जीअं ही नीगर बि गुम थी वञे। खुदा नोटिस वठी नीगर जी ॻोल्हा करे असां घर भातियुनि जी